अरे इन्हनि खे त ख़बर बि न आहे त सुबुह सां हिननि सां छा थियण वारो आहे। हे रोअंदियूं रड़ंदियूं ऐं मां कुझु बि न करे सघंदुसि, कुझु बि न। बस इहा ई तल्ख़ हक़ीक़त आहे। हाणे ॿियो को बि रस्तो कोन्हे, को बि न। हाणे तव्हां ख़ामोश छो थी विया आहियो? छो ख़ामोश थी विया आहियो? ठीकु आहे, ठीकु आहे, मां मञा थो त मां हिन घर मां भॼी वियो, छॾे ॾिनो मां पंहिंजे पीउ खे अकेलो। धिका थाबा खाई इंजीनियर थियुसि, कमीशन पास कयुमि, नौकरी भी मिली वही। जी उन वक्त इज्जत सां नौकरी कया ऐं पंहिंजे वालिद खां माफ़ी वठी उनखे पाण सां गॾु रहिया त, पर मां ईअं न कयो ईअं। मां बेतहाशा करप्शन कयुमि, मगरूर थी वयुसि, हर अंजाम खां बेखबर थी खूब पैसो कमायुमि ऐं आख़िर पकड़िजी पयुसि। 2 साल इंक्वायरी हली, हराम जो पैसो हराम थी वियो। कर्ज वठी केस विढ़ियुमि, उते बि हाराए वेठुसि ऐं मथां नौकरी तां बि टर्मिनेट थी वयुसि। ऐं वरी ही हादसो। हिन हादसे मुझे रही कोई हिम्मत खसे वरती। सफ़ा मजबूर बेहाल थी वयुसि, मजबूरन व्याज ते कर्ज वरितो ऐं इहो सिलसिलो हलंदो रहियो। कर्ज मथां कर्ज, कर्ज मथां कर्ज। बंगलो खपी वियो, कार खपी वई, पर व्याज न लथो। मजबूर थी हिन घर में वापस आयुसि। वधीक कर्ज मिलण भी बंद थी वियो। व्याज में वयम फासंदो तेरे क़दुर जो धी लिखी ॾिनम, पर व्याज न लथो व्याज। ऐं पोइ मजबूर थी जुआ खेॾिया। जुआ जे दाव में ज़ाल ॿियाराए वेठुसि। व्याज पोइ बि न लथो। बस हाणे निजात जो को बि रस्तो कोन्हे।
हाणे कुछ बचो भी तो कोने। बस हाणे मौत ही निजात है, मौत ही निजात। रस्तो आहे, रस्तो आहे यूसुफ, पर हिन वक़्तु शायदि तोखे सम्झ में न अचे। अजायो था वक़्तु विञायो। एतिरे थोरे अरसे में हिन वटि के लख कोन अची वेंदा जो सभु कुझु वठाए अचे। हीउ आसान रस्तो अथसि। ख़तम करे पाण खे, ख़तम करे ॿारनि खे, ख़तम करे ही किसो। मञा थो त हर आसान रस्तो नाकामी तरफ वेंदो आहे ऐं मुश्किल रस्तो हमेशा कामयाबी तरफ। पर हाणे वक़्तु ही ना है बचो। लम्हनि में तकदीर मटिबी आहे, लम्हनि में। तो थोड़े वक्त जी गाल तो करे, सिर्फ पुख्तो ईमान खपे, सिर्फ पुख्तो ईमान। कायनात जो को भी ज़रो आसमान वारे जे दस्तरस खां ॿाहिरि न आहे। वाह रे वाह, हल थो करे। आसमान वारे ई त हिन हाल ते पहुचायो अथसि। ग़लति थो चवे, तो हमेशा यूसुफ जे दिमाग़ में ग़लति ॻाल्हियूं भरियूं आहिनि। आसमान वारो बेरहम थी नथो सघे। हाँ साईं, ॾिसूंसि था वॾी रहमत थी वसेसि। ये हिन जा पंहिंजा अमल आहिनि। सही थो चए। भलो थिए त आसमान वारे जा कम ऐं बुरो थिए त पंहिंजा अमल। फ़ैसिलो तोखां कराइजे। काश काश इहो लेटर जो अची वञे हा। अची वेंदो। तूं छा थो चवणु चाहें? माफ़ी वठ पंहिंजे रब खां, मोटी वठ सिधे रस्ते ते। पोइ ॾिस ॾिस त तुंहिंजो रब छा थो करे। रब? कहिड़ो रब? ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करें? वक़्तु ई केतिरो बचियो आहे मूं वटि। मुंहिंजो पीउ बि सदाईं हिन रस्ते ते हलियो। छा मिलियो हुनखे? तोखे छा ख़बर त छा मिलियो हुनखे? हुन जहिड़ो पुरसुकून ऐं मुतमिन इंसान पूरे इलाइक़े में न हो। हो तो आगे रड़ियूं कोन कंदो हुयो, रब जी रज़ा ते राज़ी हुयो, न आयो दुनिया जे धोखे में। त पोइ छा करे वरितो हुन? छा करे वरितो? पाण बि बुखुनि ते मरी वियो, ज़ाल खे बि बुखुनि ते बीमारियुनि में मारे छॾे। तो छा करे वरितो आहे? हुन तो वांगुरु पंहिंजो घर कोन खपायो, पंहिंजी ज़ाल कोन खपाई हुन। हा बुखुनि ते रहियो, पर तुंहिंजो पेट त भरियो न हुन। भॼी वियो हिन घर मां, भॼी वियो न। पर पोइ बि हर महीने यूनिवर्सिटी अची तुंहिंजे प्रोफेसर खे ख़र्चा पैसा ॾेई वेंदो हुयो। किथां ईंदा उहे पैसा? वो एक नाकाम ऐं शिकस्त खोरदा इंसान हो। वो पंहिंजी नाकामी मुंह में लिकाईंदो हो। ऐं तूं त हिकु कामयाब शख़्स आहीं न। ॾिसी वटि पंहिंजी कामयाबी। पंहिंजे पीउ जी ॻाल्हि थो करे।
तू हुन जे पेरनि जे मिटीअ बराबर बि न आहे। मस्जिद में सजदे दौरान दम ॾिनो हुन। 5 ॾींहंनि जो बुखार हुयो, 5 ॾींहंनि जो कंहिंजे आॾो हथ न टंगियईं, सिर्फ़ पंहिंजे रब खां घुरियईं, सिर्फ़ पंहिंजे रब खां। ऐं रब बि सजदे में घुराए वरितुसि, सजदे में। यूसुफ, कामयाबी इनखे चइबो आहे। तूं मुंहिंजी सूरत हाल खे सम्झण जी कोशिश त कर। हिन लम्हे जी हक़ीक़त इहा ई आहे त मां सभु कुझु विञाए चुको आहियां, सभु कुझु। हाणे हाणे मुंहिंजे अख़्तियार में कुझु बि कोन्हे। मां पंहिंजा हथ कटे वेठो आहियां। हाणे ॾिस त मां छा कयां। दगो आहे यूसुफ। हर इंसान खे रब तरफ़ां इरादे ऐं अमल जी मुकमल आज़ादी मिलियल आहे। जिंदगी में ग़लति ऐं सही अमल करणु इंसान जे पंहिंजे अख़्तियार में आहे। ग़लति अमल त तूं बेशुमार कया आहिनि। अॼु सही अमल करण जी कोशिश कर। विड़ पंहिंजे नफ़्स सां। इहो करण लाइ हाणे टाइम न आहे बचो। मां तोखे ॿुधाए चुको आहियां त मां सभु कुझु हाराए चुको आहियां, सभु कुझु। कुझु बि अख़्तियार में न आहे मुंहिंजे। पंहिंजी ज़ाल ऐं धीउ खे खपाइण जो अख़्तियार हुयो तो वटि? दुनिया जी कहिड़ी कुंड में ईअं थींदो आहे? हे घर त तुंहिंजी मिल्कियत आहे। छा हिन घर जी औरतूं बि तुंहिंजी मिल्कियत आहिनि? ज़ाल जी बि का हद हूंदी आहे। जे उहो ग़लति अमल तुंहिंजे अख़्तियार में हुयो त हाणे हुनखे सही करण बि तुंहिंजे अख़्तियार में आहे। तोखे विढ़णो पवंदो। कंहिंसां विढ़ा? कंहिंसां विढ़ा? पंहिंजी नफ़रत सां, पंहिंजी अना सां, पंहिंजी जहालत सां, पंहिंजे नफ़्स सां। असल में तुंहिंजी जंग पंहिंजो पाण सां आहे यूसुफ। तूं हमेशह ग़लति जंग विड़ी आहे। अॼु सही जंग जोड़। अञा तो वटि वक़्तु आहे। ये किताबी ॻाल्हियूं बंदि कर। जेकॾहिं तो वटि वाक़ई बि रस्तो आहे त मूंखे ॿुधाए, वरना मुंहिंजो टाइम ज़ाया न कर टाइम ज़ाया। यूसुफ, तूं रब ते भरोसो तो रख, यकीन तो रख रब ते। तूं पंहिंजी ग़लती सुधार ऐं तॾहिं तूं हासिल करे सघंदे पंहिंजी ख़ुशी। आसान आहे इहो चवणु, ॾाढो आसान आहे। हाणे बचो ई छा आहे? चंद मिंटनि खां पोइ हू राज़ न ईंदा। पंहिंजा ॿार ऐं ज़ाल खण ऐं पुलिस प्रोटेक्शन में हलो वञ। माना वागूअ जे वात मां निकिरी वञी शींहं जे वात में पवे। वाह जी सलाह नहीं। तुम बस कर। इन सां छा थींदो? तोखे वेहण लाइ वक़्तु मिली वेंदो। हे घर त तो लिखी ॾिनो, इहो खसी वेंदो। बाक़ी कंहिं बि इंसान खे खपाइण ऐं ख़रीद करण जो इख्तियार दुनिया जो को बि कानून नथो ॾे। हो तोसां गुंडागर्दी त करे सघनि था, पर तोखां तुंहिंजी ज़ाल ऐं धीउ नथा खसे सघनि। छा इहो कोन आसान रहंदो? न, आसान न आहे।
पर ज़िंदगी जे हर मोड़ ते हमेशा ॿ रस्ता मिलंदा आहिनि, हिकु आसान ऐं ॿियो मुश्किल। आसान रस्तो हमेशा हमेशा नाकामी तरफ़ वेंदो आहे ऐं तो हमेशा आसान रस्तो चूंडियो आहे, अॼु मुश्किल चूंडे ॾिस। अच्छा, माना ज़ाल ऐं ॿार खाए खणी वञी माना थाणनि ते धिका खाए, छा मिलंदुसि? रुसवाई, बदनामी। अञा त कंहिंखे बि ख़बर कोन्हे, पोइ सॼे शहर खे ख़बर पइजी वेंदी त इंजीनियर साहब कहिड़ो कारनामो कयो आहे, छा इज़त रहंदसि। हीउ आसान रस्तो अथसि, मां त चवांसि थो हाणे जो हाणे ॿारनि खे मारे जान छॾाए ख़तम करे छॾे किसे खे। ॿुधी कोन त आसान रस्तो हमेशा नाकामीअ तरफ़ वेंदो आहे। चङा इहो तो को ज़मानो ई न आहे, मरण खां पोइ छाजी कामयाबी ऐं छाजी नाकामी अची वई न इन ॻाल्हियुनि में। यूसुफ, हमेशा वांगुरु तो वटि ॿ रस्ता आहिनि, हिकु आसान ऐं ॿियो मुश्किल। कर पंहिंजो फ़ैसिलो। हिन वक़्तु टाइम खां अॻु में कीअं न मञ मुंहिंजी ॻाल्हि, हाणे ॾे मुंहुं। इहे ॾोहारी हमेशा अंधेरे में वार कंदा आहिनि, सुबुह जो इंतज़ार छो कंदा? सही थो चए, पर न, मां ईअं थियणु न ॾींदुसि मां ईअं थियणु। मां पंहिंजी साइज़ा पंहिंजे नाइला कंहिंखे कोन ॾींदुसि, न मां ईअं थियणु न ॾींदुसि। हाणे रणनि करण मां को फ़ाइदो कोन्हे, हाणे रणनि करण मां को मां फ़ाइदो ईअं कोन्हे, थियणु न ॾींदुसि। तो देर करे छॾी आहे। मां ईअं थियणु न ॾींदुसि, न मां ईअं थियणु न ॾींदुसि। तूं चुप छो बीठो आहे? ॿुधाए न त हाणे मां छा कयां? हू रस न दर ते अची पहुता आहिनि, ॿुधाए मूंखे मां छा कयां? मां तोखे ॿुधाए चुको आहियां, हालात जो मुक़ाबिलो कर। मार हिन जट वटि दिमाग़ आहे अलाए कोन, अञा चवे थो त मुक़ाबिलो कर। माना ही मंडो दरवाज़ो खोले वञी ॿार 10 ॼणनि सां मुक़ाबिलो करे। विहण लाइ ताक़त न पर हिमत जी ज़रूरत आहे। वञी मूं ॾेई ॻाल्हाए उन्हनि सां, थोरी मोहलत वठे, या वरी पुलिस खे फोन करे। हा साईं, हू ॼण हिन सां ॻाल्हाइण आया आहिनि, हू अचण सां ई पीरा हिन जी ज़ाल ऐं धीउ खे खंभे खणंदा ऐं हिन खे धिका ॾेई घर खां ॿाहिरि करे छॾींदा। सही थो चए, हाणे ॿियो कोई बि रस्तो कोन्हे। मूंखे हिननि खे मारणो पवंदो, मूंखे हिननि खे मारणो पवंदो। सोचे वठो, अञा वक़्तु अथई। सोचण लाइ बाक़ी बचो ई छा आहे? हू दर ते अची पहुता आहिनि, बसि हाणे कुझु बि ग़लति नथो थो थी करें, सघे। ग़लति थो करें। हिकु दफ़ो ॿीहर आसान रस्तो थो चूंडे, मां पंहिंजो आख़िरी मौक़ो बि विञाए थो। मां चवां थो हटी वञ, अॻियां हटी वञ। अचो अचो अचो, जल्दी कर अचो अचो, हेरा फेरिया। राज जी सज़ा तमामु सख़्त आहे, तोखे दुनिया मुंहिंजी में बि आख़िरत में बि। माफ़ी वठ पंहिंजे रब खां। तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? हू हटी वञ परे मूंखां। अचो हटी अचो वञ, अचो, हटी वञ, जल्दी कर, हटी वञ, देर न कर। हटी वञ। हाँ हाँ सही आहे, बिल्कुलु ठीकु। ज़ोर से मुंह ते नक ते तुरे से, नक ते वात ते, हा ज़ोर सां सफ़ा सही। हा सही आहे, सही आहे। ॾके छो थो? ओ दर खोलियो, दर खोलियो। जानशरा जल्दी कर बाबा।
वो दरवाज़ो भञण जी कोशिश था करे मत करे। दरवाज़ो खोलियो। तव्हां जूं टिकेटूं अची वयूं आहिनि। मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे बाबा, तव्हां वटि बि वक़्तु कोन बचियो आहे, जल्दी दरवाज़ो खोलियो। पुट यूसुफ, बाबा दरवाज़ो खोल। मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे बाबा। अच बाबा, पंहिंजो लेटर वठ, मूंखे फजर जी आज़ान ॾियण लाइ वञिणो आहे, देरि पई थिए। लेटर? यूसुफ पुट, बाबा ॿारनि मुंहिंजो लेटर सम्झी खोले छॾियो ऐं मुंहिंजी टेबल ते रखी छॾियो। बाबा हाणे निमाज़ जी तयारी पई कयमि त लेटर ते नज़र पई, ॾिठमि त तव्हांजो लेटर कंहिं कंपनी तरफ़ां, उन सां गॾु तव्हां सभिनी घर वारनि लाइ जहाज़ जी टिकेट बि आहे। बाबा सुबुह 7 बजे, इन करे हिन महिल तव्हांखे तकलीफ़ ॾिनमि। अचे बाबा, बाबा लेटर मां दरवाज़े जो उछलायां थो, मूंखे निमाज़ जी देरि पई थिए। यूसुफ पुट लेटर खणिजांइ बाबा, मां वञा पियो निमाज़ ते। बाबा अमानत रखी थी मां, चङो अल्लाह निगहबान। हे मां छा करे छॾियो? हे मां छा करे छॾियो? हे मां छा करे छॾियो? हे मां छा करे? हे मां छा करे? Sare sani sare pama, sare sani sare maga, sare sani sare pama, sama ma pa ma pa pa ni pa ni.
어떻게 전화다? 어떻게? 내가 맞아도 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 맞아도